पेट्रोलियम शयुनि जी अघनि में हिक ई हफ़्ते में वधीक ₹30 वाध जा असर ज़ाहिर थियण शुरू थी विया आहिनि, जंहिं जे नतीजे में रेलवे ऐं एयरलाइंस जे किरायनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थियण जो इम्कान आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में पब्लिक ट्रांसपोर्ट जो सफ़र बि महांगो थियण शुरू थी वियो आहे। ज़रियनि मूजिबि रेलवे जे किरायनि में गैर मामूली वाध जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त एयरलाइंस बि किरायनि में वाध ते गौर शुरू करे छॾियो आहे। रेलवे ज़रियनि मूजिबि सॼे मुल्क में हलंदड़ रेलनि जे समूरनि क्लासनि में 20% वाध ते गौर जारी आहे। पाकिस्तान रेलवे हर साल 20 अरब रुपयनि जो डीज़ल ख़रीद कंदो आहे, जॾहिं त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में ताज़ी वाध खां पोइ रेलवे जो सालियानो डीज़ल ख़र्च 25 अरब रुपयनि ताईं पहुची वेंदो, जंहिं जो समूरो बोझ अवाम ते विधो वेंदो। ॿिए तरफ़ एयरलाइंस मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में तेज़ी सां वाध खां पोइ मुल्की ऐं बैन अल-अक़वामी एयरलाइंस जे किरायनि में वाध ते गौर कयो पियो वञे। उन खां अलावा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में हिक हफ़्ते में ₹60 वाध खां पोइ पब्लिक ट्रांसपोर्ट जे किरायनि में बि ॿीणो इज़ाफ़ो कयो पियो वञे, जंहिं सबबि अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे।